नमस्कार मित्रों, उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदवे। परमात्मा तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। अॼु असां टियों एपिसोड जेका संत सफ़रनामो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था। पहिरियों एपिसोड रखे चुका आहियूं, ॿियों एपिसोड बि रखे चुका आहियूं। हाणे टियों एपिसोड में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जेके पहिरें एपिसोड ॿिएं एपिसोड में आयासीं, ॿिएं एपिसोड में ॿुधायोसीं त उन्ही खे संत खे जेको संत हितों खां दादू खां नागपुर साइड ॾे कूच कयो हुयईं 1947 में। उन्ही खे पुटु ॼायो ऐं उहो अबनॉर्मल हुयो, घरवारी गुज़ारे वई। दुकान हुयो, मञार को पसार को दुकान हुयो, परचून वग़ैरह जो। गुज़रान सफ़र हले पियो। हाणे भॻवान जे भाणे ते राज़ी रही करे उन ॾिठो त हाणे थियणो कुझु बि न आहे। इन करे सोचो न बसि जीवन खे गाॾी हलाईंदो हलिजे। सो उहो पंहिंजे पुट जी परवरिश बि करे पियो, पालना बि करे पियो, दुकानदारी बि कंदो हुयो। हलदे 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 जीअं मां तव्हांखे ॿुधाया हुअमि त उन वीचारे जा जीअं शादी थी ऐं माता पिता गुज़ारे विया त उन खां पोइ जा दुख जेके आहिनि उहे दुख स्टार्ट शुरू थी चुका हुआ। माता पिता हलिया विया, घरवारी शांत थी वई, पुटु जेको अबनॉर्मल ॼायो उहो वीचारो दरवेश टाइप हुयो। उनखां पोइ जेको थियो वरी जीअं दुकान हलदे हलदे हिन जे मथां परमात्मा जी जीअं इच्छा हूंदी आहे उहो हलणो पवंदो आहे। हिन जा जेके शरीर हुयो उहो शरीर धीरे धीरे जिस्म बंदि थियणु लॻो। जीअं बंदि थियणु लॻो, बंदि थींदे थींदे हिन जे माना चहिरो सिर्फ़ु हले पियो, बाक़ी बाज़ू पेर शरीर जिस्म सॼो जो सॼो ब्लॉक थी वियो। हे कोशिशि करण में लॻो वीचारो, जीअं जा पेर बंदि थियणु लॻा त हे इलाज करायईं लालकाणे में, दादू में, वॾे वॾे शहरनि में थोरो वियो, लेकिन हू कंदे कंदे आख़िर वीचारो कराची पहुतो। हाणे उन ॾींहंनि में 47 सन खां पहिरें जेको कराची ॾाढो ई विरलो हुयो, ॾाढो ॾुखियो हुयो करणु, ॾाढो ॾुखियो कमु हुयो। त उन वीचारे इहा पंहिंजे तरफ़ों कोशिशि कई त जीअं छोजो ॾिसो ग़रीबी हाल हुयो ऐं उन दौर में कराची वञणु हिकिड़ी वॾी डिफिकल्ट ॻाल्हि हुई। चङा भला अमीर जेके हुया उहे कराची बि न वञी सघंदा। हिते वीचारो हिकिड़ो नंढड़ो दुकान हुयो परचून जो, त उहो वीचारो कीअं करे सघंदो परचून दुकान में कमकार। त इन वीचारे इन कोशिशि कई पंहिंजे तरफ़ों त इते ई इलाजु थिए लालकाणे हेॾे, लेकिन इलाजु थी न सघियो। सो उन आख़िर सलाह डॉक्टरनि जे हिन जे कराची वियो, कराची उन इलाजु करायो, काफ़ी डॉक्टरनि को हेॾे होॾे, लेकिन जेका बीमारी हुई उहा सम्झ को ॿार हुई, कंहिं बि डॉक्टर जे सम्झ में न अचे पई। ऐं उन टाइम जेको हुयो त इहो सिस्टम घणियूं टेस्टां मशीना वग़ैरह या MRI वग़ैरह जो सिस्टम हुयो न एॾो, एॾी कोई मशीना हुयूं न, एॾा कोई माहिर डॉक्टर हुया न। कोशिशि कंदे कंदे शरीर बि बंदि थींदो वियो। आख़िर कंदे कंदे माना कुलनि ताईं, माना कंधे ताईं, ॻीची ताईं अची करे शरीर सॼो सॼो ब्लॉक थी वियो, यानी हथ पेर हलणु बंदि थी विया। सिर्फ़ु जो चहिरो जेको आहे उहो हलचल हेॾे होॾे फिरे पियो, उहो ई सिस्टम थिए पियो। पाण उहो वीचारो अची करे खट ते पइजी वियो। ऐं इन इलाज जे चकर में हेॾे वञ होॾे वञ इलाज कंदे 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 उन वीचारे जा जेको दुकान हुयो उन मां सॼा पैसा निकिरंदे निकिरंदे उहो दुकान बि एंडिंग ते अची करे पहुची वियो। आख़िर मजबूरन उहो दुकान ख़ाली थी वियो, उनखे कोई हल न बणियो, खट ते अची वियो। हाणे उहो ॿई पीउ पुट वीचारा, हो बि अबनॉर्मल, हे बि खट ते, ॾाढी माना दुखी जीवन गुज़रण लॻो। लेकिन पोइ बि उन जी एॾी ॾिसो परमात्मा जो मथां कृपा, एॾी परमात्मा जे मथां उनजे मथां महिर हुई, एॾी परमात्मा जी उनजे मथां कृपा हुई, एॾी अंदर में कोई अहिड़ो ज्ञान हुयो अंदर में। बसि उहो राधा रानी कृष्ण भॻवान जे प्रेम में पाण खे कंदो रहियो, हलाईंदो रहियो गाॾी खे। कॾहिं अंदर में इहा शइ न ईंदई त बाबा जेको आहे न, हे शइ थी आहे, मुंहिंजो शरीर ख़तमु थी वियो आहे, मुंहिंजो शरीर बंदि थी वियो आहे, मुंहिंजो दुकान हो थी वियो आहे। कॾहिं प्रभु खे शिकायत न कई कॾहिं। ॾिसो
असां अगरि कॾहिं बि थोरो असांखे बुखार थींदो आहे त असां मालिक खे प्रभु खे शिकायत करणु शुरू करे छॾंदा आहियूं त चवंदा आहियूं त बाबा भॻवान असां सां हीअं छो थियो हूअं छो हल्को बुखार में या कॾहिं असांखे काई मुसीबत अची वेंदी आहे बि असां मुंझा थी वेंदा आहियूं हाँ लाहींदा आहियूं डिप्रेशन में अची वेंदा आहियूं या कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके शराब जो पासो सिगरेट जो पासो वठी करे उन में गलतान थी वेंदा आहिनि। ॾिसो कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन शइ में कंदा आहिनि लेकिन उन जे ॾिसो परमात्मा एॾी उनखे सबुरु एॾी परमात्मा उनखे हिम्मत एॾी परमात्मा उनखे ताक़त ॾिनी एॾी परमात्मा उनजे मथां रहमत कई त उन कॾहिं बि न सोचियो त मूंखे एॾी डिप्रेशन आहे मां भॻवान खे मयार ॾियां भॻवान खे कुझु चवां भॻवान कृष्ण खे चवां त बाबा मां एॾो तुंहिंजी नेम कयां थो एॾी पूजा कयां थो एॾो पाठ कयां थो उनजे लाइ चवां न कॾहिं बि न बसि उहो नाम सिमरन में गुज़ारींदो हलियो ऐं चवंदो हलियो त भॻवान जहिड़े हाल में रखी शुक्र आहे भॻवान तुंहिंजो बसि ठीकु आहे इन हाल में त रखियो थी पियो ज़िंदगी ॾाढी कठिन ऐं ॾाढी दुखी गुज़रण लॻी आख़िर उन्हनि छा कयो त मजबूर थी करे उन्हनि ॾिठो त हाणे ॾाढो ॾुखियो गुज़रे थो वक़्तु सो उन्हनि पंहिंजी हिकिड़ी चिठी पंहिंजे सतगुरू ॾे चिठी लिखी त बाबा सतगुरू हाणे हे कंडीशन थी वई आहे छो उन टाइम मोबाइल न हुया SMS न हुया कोई सिस्टम न हुयो सिर्फ़ु इहो हूंदो तार जो चिठी जो उन चिठी लिखी त सतगुरू हे मसइलो आहे हे ॻाल्हि आहे हे शइ आहे सभु शइ हली वई दुकान वियो घरवारी वई माता पिता विया पुट जी हे हालत आहे मुंहिंजे शरीर जी हे हालत आहे दुख भरी हिकिड़ी पंहिंजो दुख जेको आहे मन जो जेको दुख आहे उन न कंहिं दोस्त खे ॿुधायो न कंहिं छो ॾिसो न कॾहिं बि असां पंहिंजो जेको अंदरि जो दुख आहे जेका अंदरि तकलीफ़ हूंदी आहे असां उहो कंहिंखे बि न ॿुधाए सघंदा आहियूं असां हिकु भॻवान खे ॿियो गुरू खे उन बि ॾिठो हाणे अगरि संसार जे माण्हुनि खे दुख ॿुधाईंदुमि मां अगरि पंहिंजे मन जी तकलीफ़ ॿुधाईंदुमि त उहो कोई बि असांजे पंहिंजे मन जी तकलीफ़ खे सम्झी न सघंदो उहो अञा माण्हू उन शइ खे खिलंदा अञा माण्हू उनजे मथां टोक कंदा त इन करे छो दौरु अहिड़ो ई आहे त अगरि कंहिंजे मथां असां कोई बि केतिरो बि गहरो हूंदो आहे अगरि असां उन खे पंहिंजो दुख ॿुधाईंदा आहियूं असां अगरि दुखनि खे शेयर कंदा आहियूं कोई बि दुख कंहिंजो हल्को न आहे अगरि उनखे चऊं बाबा मूंखे पैसे जी ज़रूरत आहे मूंखे हे परेशानी आहे बीमारी आहे लेकिन कोई बि पैसे जी मदद करण लाइ बि तयारु न हूंदो आहे उन वीचारे सां बि ईअं थियो न कोई पैसे जी मदद करे सघे पोइ माइट छो जो हमेशह ॾिसो ग़रीब जे नज़दीक अचण लाइ कोई तयारु न हूंदो आहे जॾहिं जॾहिं इंसान ग़रीब थियणु शुरू थींदो आहे न पोइ उनजा जेके रिश्तेदार आहिनि न उहे पासीरा थियणु शुरू कंदा आहिनि इन जो कई कारण आहे उहो कारण इहो आहे त पहिरियों उहो सोचींदा आहिनि त बाबा असां अगरि हिन जे नज़दीक वेंदासीं हिन सां राम राम कंदासीं हिन खां पुछंदासीं कोई बि हाल वाल वरंदासीं त हे पैसा घुरणु शुरू कंदो छो जो हिन खे तकलीफ़ आहे पैसे जी तकलीफ़ आहे हिन खे बीमारी आहे या कुझु आहे इन करे उन खां जेका पंहिंजा माइट हुया उहो पासीरा थियणु शुरू थी विया जंहिंजे हे न्यापो करे पोइ बाबा कीअं दोस्त हूंदा कोई जंहिंसां पाण कॾहिं बीमारी में पिया हूंदा मुब्तला 3-4 ॾींहं घर हूंदा आहियूं भॻवान शुक्र करे कंहिंजो पेर डैमेज थींदो आहे हथ डैमेज थींदो आहे पोइ घर हूंदो आहे त दोस्तनि खे चवंदो आहे अचो झटि मां सां मिलंदसि कयो अची करे हिन बि ईअं पंहिंजे मिटनि खे माइटनि खे कंहिं दोस्तनि खे यारनि खे पाड़े वारनि खे संगतियुनि खे फ़ोन कयो फ़ोन हुया न सॉरी उन टाइम न्यापो कयो त बाबा अचो मां सां वियो कचहरी कयो मिलंदसि कयो लेकिन उहे अचण बि न बासिनि पिया छो जो उन्हनि खे ख़बर हुई त असां अगरि हिंदे वेंदासीं त हे असांखां बीमारी जेका हिनखे लॻी आहे शरीर में ख़ाली थी वियो आहे दुकान बि ख़ाली थी वियो आहे उहो बिल्कुलु ज़ीरो थी वियो आहे हाणे असां को पैसा घुरणु शुरू कंदो पर जॾहिं दुकान हुयो त उहे जेके माण्हू ईंदा हुया दुकान ते वेंदा हुआ कचहरी कंदा ॻोठनि में जीअं तव्हां ॾिसंदा आहियो अक्सर माण्हू वेंदा आहिनि कचहरियूं कंदा आहिनि मजलिसां कंदा आहिनि त उहे कचहरियूं कंदा आहिनि मजलिस कंदा आहिनि वेही करे उन सां ईंदा हुआ काफ़ी माण्हू कचहरियूं कंदा हुआ मजलिस कंदा हुआ चांहियूं पींदा हुया उन्हनि सभिनि किनारो करणु
शुरू करे छॾियो। हिन ॾिठो त बाबा हाणे न कोई मिट आहे, न माइट आहे, न संगत आहे, न साथी आहे, ओड़ो पाड़े में कोई आहे न, ऐं पंहिंजे अंदर जो दुख हाणे मां कंहिंखे शेयर कयां। बाक़ी जेका उहो बेड ते हुयो त ॿुधाइनि पिया संत असांखे, उन जेके हाणे गादी नशीन आहिनि, त पाड़े ओड़े में जेके माताऊं हुयूं, हिकु ॿ अहिड़ा शेवादारी हुया जेके वीचारा ग़रीब मिसकिन माण्हू हुया, उहे ईंदा हिनजी शेवा, हिनजी पुट जी शेवा करे वेंदा हुया। छो जो उन्हनि खे बि भगवान अंदर में दया विधी, प्रेम विधो त बाबा हाणे जी शेवा, छो जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, जंहिंजो कोई न हूंदो आहे उन जो भगवान ज़रूर थींदो आहे। इन करे उनजो कोई साथ ॾिए न पियो, उनजो भगवान पंहिंजो थियण लॻो। इन करे जेका ॿियूं कथायूं जेके आहिनि असां एपिसोड अॻिते वधाईंदा रहंदासीं, छो जो जेका संत जी कथा आहे इहा वॾी हिकिड़ी लंबी कथा आहे। इन करे सॼी असां हिक हंधि ॿुधाए न सघंदा आहियूं, इन करे एपिसोडनि ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदा रहूं था। सो तव्हां असांजे संतोषपुरी सिंधी अमृतवाणी चैनल खे सब्सक्राइब कयो, ताकि तव्हांखे ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं सत्संग, संतनि जूं कथायूं, यात्रायूं तव्हांखे मिलंदियूं रहनि। तव्हां हुन में सत्संग में काई बि अगरि कमी पेशी हुजे त असांखे ज़रूरु कमेंट्स करे ॿुधाईंदा, शेयर कंदा, लाइक कंदा। परमात्मा सदाईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, वसदा हूंदा। जय जय समाधि वारा।